सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस ममता बंदयाल दिमाग़ सिंध चयो आहे त पंजाब में निगरानी सबब चूंडूं साफ़ ऐं शफ़ाफ़ थियूं आहिनि। अदालत कंहिं इदारे जे कम में मुदाख़लत न कंदी, इदारनि जो कमु इदारनि खां ई करायो वेंदो। तहरीक इंसाफ इस्तीफ़ाउनि जे मरहलेवार मंज़ूरी अदालत में चैलेंज करे छॾी। असद उमर जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन धुर बणिजी वई आहे, जेका क़बूल नाहे। क़ौमी असेंबली जो स्पीकर मरहलेवार इस्तीफ़ाऊं मंज़ूर नथो करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बलोचिस्तान जे बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते कोयटा आमद। NDMA चेयरमैन खे इमदादी कार्रवाइयूं तेज़ करण जी हिदायत। संदसि चवणु आहे त बरसात ऐं ॿोॾि सबबि मुतासिर थियल ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कयो वञे। चाइनीज़ पीपल्स लिबरेशन आर्मी जी 95वीं सालगिरह ते JHQ रावलपिंडी में पुरवकार तक़रीब। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे ख़ासि महिमान तौरु शिरकत। संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जूं पारूं तमामु घणियूं गहरियूं आहिनि। इज्तिमाही मुफ़ादनि जे तहफ़्फ़ुज़ लाइ कमु जारी रखियो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी पंजाब जे वॾे वज़ीर जी कुर्सी ते वेहण ते सख़्त तनक़ीद। मुखालिफ़ पंजाब असेंबली में ठाराव जमा कराए छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर साद रफ़ीक़ इमरान ख़ान जी परवेज़ इलाही जी कुर्सी ते वेहण वारी तस्वीर जारी कई। संदसि चवणु आहे त अदब खां इनकारी तोशाखाना फितनो वॾे वज़ीर जी कुर्सी ते वेठल आहे। ख़्वाजा आसिफ़ जो चवणु आहे त हुन शख़्स खे कुर्सी जी वॾी लालच आहे। को इज़त वारो शख़्स ॿिए जी कुर्सी ते न वेहंदो। इमरान ख़ान जी अहिड़ी हरकत संदसि सोच ज़ाहिर करे थी। सिंध जी राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। गुलिस्तान जौहर, शारा फैसल, मलीर, पिपरी, गुलशन हदीद, क़ायदाबाद, बलोच कॉलोनी में भी बसकारो। सदर कुरंगी II चंद्रीगढ़ रोड ते भी बरसात। कराची जी अदालत पसंद जो परणो कंदड़ नारी दुआ ज़हरा जो ML करण जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। जांच ऑफिसर तरफ़ां केस जो ज़िमनी चालान पेश करण लाइ मोहलत तलब। अदालत तरफ़ां 6 अगस्त ते केस जो ज़िमनी चालान पेश करण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट लाड़काने बेंच में मेड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 4 अगस्त ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त जागीरदार ऐं भोतार ॾोही हुअण सबबि पेश थियण खां लवाए रहिया आहिनि। चीफ जस्टिस खे मामले जो नोटिस वठणु घुरिजे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में गैस्ट्रो के मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। कानपुर ॿाहिरि में मासूम ॿाड़ो गैस्ट्रो विझी हयाती विञाए वेठो। मेहड़ वेझो ॻोठ मीर मोहम्मद भंड में 13 वरहनि जी ॿाड़ी सायमा भंड फोत। सकरन में ट्रांसफार्मर फाटण सबब सड़ी ज़ख़्मी थियल वधीक हिकु नींगर फोत। रतन कराची जी अस्पताल में धमधणी हवाले कयो। फौतुनि जो अंग ॿ थी वियो। सड़ी ज़ख़्मी थियल वधीक हिकु नींगर जी हालत गणती जोगी। मीरपुर माथिलो भरिसां कोश ऐं बोहड़ बिरादरी में झेड़े दौरान ज़ख़्मी नौजवान फोत। मक़तूल जे वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। लाश SSP ऑफिस अॻियां रखी धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त कारियनि जे ज़रिए में 8 लख रुपया अदा करण बावजूद नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तैयार नाहे। छाछरो वेझो नौजवान नारी मुबैना तौर खूह में टपो ॾेई आपघात करे छॾियो। चंबड़ वेझो शाहमा पीर सनोर जो लाश हथ। वारसनि तरफ़ां हादसो इतफ़ाक़ी करार ॾेई कानूनी कार्रवाई करण खां इनकार। लाड़काने में घर अंदर करंट लॻण सबबि हिकु ॼणो फोत। खजी जी कटाई कंदड़ पोहरियत अस्पताल में दमदणी हवाले कयो। खानपुर महर में पुलिस तशद्दुद जो शिकार थियल नौजवान गणती जोगी हालत में रहीमयार खान अस्पताल मुंतकिल। विजय कुमार मेघवार खे पुलिस जे वेशाने तशद्दुद सबब बेहोशी जा दौरा। न्यू सईदाबाद जे IPA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जो मटियारी में एहतजाजी मुज़ाहिरो। DOG ऑफिस अॻियां धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त तालीम खाते न्यू सईदाबाद जूं 50 सीटूं हाला खे ॾेई वॾी ज़्यादती कई आहे। रूसी सदर व्लादिमीर पुतिन अमेरिका खे सभ खां वॾो दुश्मन करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त रूसी सामूंडी फ़ौज खे हाइपरसोनिक क्रूज़ मिसाइल फ़राहम कया वेंदा।